हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त इहो नौरोज़ ख़ान निकाह खां पहिरीं असांजे दर जी चांव थिए में कुपंदो। माज़रत सां बाबा, पर तव्हां असांजे मथां हुकुम तॾहिं पिया हलाए सघो जॾहिं तव्हां असांखे परवरिश करे वॾो कयो हुजे हा। ही घर बि असां पंहिंजी महिनत सां ठाहियो आहे। शमीर साईं, हीअ आहे उहो किराए जो कातिल। हिकिड़े खे झलियासि ऐं हिकिड़ो भॼी वियो। ऐं हिननि जो चवणु आहे त बिजार ख़ान न, शम्स हिननि खे तव्हांजे हमले मथां मोकिलियो आहे। तो शुरू में इन्हनि बिजार ख़ान जो नालो छो खयो? साईं, शम्स जो हिननि खे हुकुम हो त पकड़ण जी सूरत में बिजार ख़ान जो नालो खणिजो। जी साईं, तव्हां ॿिन्हिनि जे विच में नफ़रतूं पैदा थियनि। इन खां अॻु में जो शामिर को कदम खणे जल्दी में जल्दी तव्हांजो बिलो करे छॾियो। तूं ठीकु चई रहियो आहीं, पर हाणे तूं मूंखे इहो ॿुधा त असांखे छा करणु खपे? मुंहिंजी हाणे तूं सलाह ॿुधी छॾ। मुंहिंजो बाबो त वियो मरी, पर जेकी तव्हां बाबा सां सभई मिली कमु कयो न, शामिर साहब तूं उहो कमु करे छॾ। खेल है ख़तमु।